असां सां कहिड़ो खेॾ पई खेॾे, कहिड़ो ॾोह कयो आहे। छो असांजी अहिड़ी क़िस्मत लिखी अथई। अरे पुट, ही छा थी ॾिसां? तुंहिंजे हथ में कोडर, किथे आहिनि उहे डिग्रियूं? पुट, जिन जे करे मूं एॾा ॾुख ॾिठा आहिनि, एॾो इंतज़ारु कयो आहे, किथे आहिनि उहे डिग्रियूं? तुंहिंजे हथ में कोडर छो आहे? मासी न खण इन्हनि कूड़नि कागज़नि जो नालो। ये डिग्रियूं बि अमीरनि जे लाइ थी वैल्यू रखनि। पुट, ॻाल्हि छा आहे? तूं खुली त ॻाल्हि कर न। मासी, इन्हनि डिग्रियुनि जा नांग केसि ताईं मां पंहिंजे कंध में विकोड़े घुमंदो वठां? मूं हिकु हिकु वॾेरे ऑफिसर जे अॻियां मेड़ियूं कयूं, मिंथूं कयूं, पर कुझु न मिलियो। जे मिलिया त इन्हनि ऑफिसरनि जा मूंखे दड़का ऐं धिका मिलिया। पोइ पक थी वई त नौकरी मूंखे मेरिट ते कॾहिं बि कोन मिलंदी, या त का सियासी सपोर्ट हुजे या पैसो हुजे। असां ग़रीब मिसकीन माण्हू इहे पैसा ऐं सियासी सपोर्ट किथां आणियूं? मां उन खां बहितर थी करे इहो सोचियो त इहे डिग्रियूं साड़े करे कोडर हथ में खई आहे। छा थो चई? तूं इहे सभु डिग्रियूं साड़े छॾियूं आहिनि? इहे न चओ पुट, हड़े चरिया, इन्हनि डिग्रियुनि में तां पंहिंजी चमकदड़ सितारो पई ॾिसां। वॾी उमेद हुई मूंखे त मुंहिंजे पुट खे डिग्री मिलंदी, वॾी नौकरी मिलंदी, असांजा सभु ॾुख लही वेंदा, पर तो ही छा कयो? मासी, हाणे न ॾींदासीं मज़ीद पेट खे बुखूं। हाणे मां पंहिंजे जिस्म ते मज़दूरी जो लिबास पाए इहा कोडर हथ में खई आहे। असां घटि में घटि मज़दूरी करे पंहिंजे घर जो चुल्हो त ॿारे सघूं था। पर पुट, बस मूं जेको कयो सभु ठीकु कयो। न पुट, इहो जेको तो कयो आहे ग़लति कयो आहे। इहा हिम्मत हारण हिकिड़ी बुज़दिली आहे। ॾिस, तो इहे जेके साड़िया आहिनि न, ईअं सम्झ त मुंहिंजे अरमाननि जो खून कयो आहे, मूंखे तो मारे छॾियो आहे। पुट, चरियो हुए तूं मूंसां त ॻाल्हि करी आहे न। अड़े मुंहिंजा बच्चा, ऐं तूं पंहिंजो पाण खे गिरवी रखी तोखे त ज़रूरु 2-3 लख रुपया वठी ॾियां हा। तूं ॻाल्हि त करी आहे। छा ॻाल्हि आहे सिकंदर? कुझु बि न पुट। मासात अॼु के नयूं ॻाल्हियूं कोन पाके, इहो साॻो रोज़ वारो पिटको जेको शायदि असां सां क़बर ताईं गॾु हलंदो। ईअं न चओ मसाद, अलाह बहितर कंदो। अलाह ई बहितर कंदो, बाक़ी त हाणे जीअण त अरवा ई खजी वियो आहे। चङो मासी, मां हाणे हलां। ना बाप, पुट मानी खणी अच, 2 गिरां खाई वञे। न मासी, मां मानी ॿाहिरां खाई आहे। ठीकु आहे, अलाह। ठीकु आहे धी, तूं ईअं कर, जेके सिलाई जा कपिड़ा अथई न उहे सिबी वठ, ऐं आउं जेको आहे सो वञा थी, ऐं उन्हनि खे सुभाणे सिलाई जा कपिड़ा बि ॾियणा आहिनि। मां बुरको खणी थी अचां। ठीकु आहे अम्मा?